अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमनानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमनानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनी खे ख़बर आहे त सिंध टीवीअ ते रिलीज़ थींदड़ फिल्म मुंहिंजो हीरो ते मां अॻु में बि हिकिड़ो वीडियो ठाहे आहियां जंहिंमें मां टोटल 6 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन फिल्म में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो बि मां अॼु हिन फिल्म ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों, ही मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त ही मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाली ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो हिकु टुकड़ो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों, ही माइक जो हिकु टुकड़ो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ मिस्टेक माइक मैन जी आहे जे माइक खे हरू भरू कैमरा जी फ्रेम में आणे छॾियो। इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन फिल्म में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 8। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त ही माइक मैन जो पाछो तव्हांखे चुरपुर कंदे हिते नज़र ईंदो ऐं ही वरी माइक जो पाछो तव्हांखे चुरपुर कंदे हिते नज़र अची रहियो हूंदो। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त ही माइक मैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे ऐं दोस्तों ही वरी माइक मैन जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन फिल्म में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 9। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन अलमारीअ जे शीशे ते गौर कयो त हिन अलमारीअ जे शीशे ते कैमरा जो ट्राईपॉड जो पाछो तव्हांखे ॾिसण में ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिन अलमारी जे शीशे ते कैमरा जे ट्राईपॉड जी तस्वीर ज़ाहिर ॾिसण में अचे थी। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन फिल्म में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 10। दोस्तों हिन सीन में तव्हां ॿुधो त हीउ हमरा छा पियो चवे। अमा मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे डॉक्टर सदाकत। अमा मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे डॉक्टर सदाकत। अमा मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे डॉक्टर सदाकत। डॉक्टर सदाकत। डॉक्टर सदाकत। डॉक्टर सदाकत। डॉक्टर। दोस्तों हिन सीन में ही शख्स भुलिजी वियो। दरअसल ही शख्स इहो चवण वारो हुयो त मुंहिंजो हिकु दोस्त आहे डायरेक्टर सदाकत, पर दोस्तों ही चई वियो डॉक्टर सदाकत। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे जेका हिन खां थी वई आहे। जुमिलनि में हिन खां भुल थी वई आहे, पर दोस्तों हिन मिस्टेक ते न डायरेक्टर ध्यानु ॾिनो न एडिटर ध्यानु ॾिनो ऐं दोस्तों इन्हनि ॿिन्हिनि जे ध्यानु न ॾियण जे करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन फिल्म में। ऐं दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 11। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो ॾिसण में ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों, हिते कैमरामैन जो पाछो तव्हांखे चुरपुर कंदे ॾिसण में ईंदो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन फिल्म में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 12। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु ही हिन रिश्के में वेहनि था। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन वक़्तु ही हिन पुराणे रिश्के में वेठा आहिनि ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे वरी रश्को ई चेंज आहे। दोस्तों पहिरियों रक्शो जेको हुयो सो पुराणो हुयो ऐं दोस्तों हीउ रक्शो वरी नओं आहे। दोस्तों 2 सेकंडनि जे अंदरि हिननि रश्को कीअं बदिलायो। दोस्तों हीअ ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन फिल्म में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 13। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु हीउ छोकिरो रश्के में साॼे पासे वेठल आहे ऐं हीअ औरत रश्के में वरी खाॿे पासे वेठल आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन सीन में हीउ छोकिरो हिन रश्के में साॼे पासे वेठल आहे ऐं हीअ औरत हिन रश्के में खाॿे पासे वेठल आहे ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे वरी उहो छोकिरो रश्के में खाॿे पासे वेठल आहे ऐं औरत वरी साॼे पासे वेठल आहे।
दोस्तों 2 सेकंडनि जे अंदरि हिननि पासो कीअं बदिलायो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंड जे अंदरि इहो कीअं मुमकिन आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन फिल्म में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 14। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन रश्के जे हुड ते ही कैमरामैन जो पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन रश्के जे हुड ते कैमरामैन जो पाछो साफ़ ॾिसण में अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन फिल्म में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।